दोस्तों हिकिड़ो बादशाह हिकिड़े बुज़ुर्ग जो मुरीद हूंदो हुयो। उहो बुज़ुर्ग जॾहिं बि बादशाह वटि ईंदो हुयो त बादशाह सलामत उन जे लाइ तमामु सुठा ऐं उम्दा खाधा तयारु कराईंदो हुयो। पर जॾहिं उहे पेश थींदा हुया त उहो बुज़ुर्ग कॾहिं को थोरो गिरह ॿ खाईंदो हुयो या वरी दूरी इख़्तियार कंदो हुयो ऐं कॾहिं थोरो घणो खाई चुप थी वेही रहंदो हुयो ऐं या वरी आहिस्ते आहिस्ते खाईंदो जीअं ॿिया खाई वञनि। सो हिकिड़े ॾींहुं बादशाह खां रहियो न थियो ऐं बादशाह सलामत उन खां पुछो त बुज़ुर्ग साईं क़िबला, अर्ज़ु इहो आहे त जॾहिं बि तव्हां ईंदा आहियो त मां तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा तयारु कराईंदो आहियां, पर तव्हां नोश न आहियो फरमाईंदा, खाईंदा न आहियो, इन जो सबबु छा आहे? उन ते बुज़ुर्ग चयो त इन सवाल जो जवाबु मां तोखे ईअं नथो ॾेई सघां, ॾींदुसि सवाल जो जवाबु, पर उन जे लाइ हिकिड़ो शर्त आहे। बादशाह चयो त कहिड़ो शर्त आहे साईं? उन बुज़ुर्ग चयो त शर्त इहो आहे त मूंखे 3 ॾींहंनि जे लाइ तूं बादशाह मुक़ररु कर, उन खां पोइ मां तोखे इन जो जवाबु ॾींदुसि। बादशाह पंहिंजो जेको ताज हुयो, टोपी हुई, उहा लाहे ऐं उन बुज़ुर्ग जे मथे ते रखी ऐं उन्हनि खे पंहिंजे तख़्त ते विहारे उन्हनि खे बादशाह मुक़ररु करे छॾियो ऐं ऐलान करे छॾियो त 3 ॾींहंनि ताईं मुंहिंजा मुर्शिद, मुंहिंजा बुज़ुर्ग जेके आहिनि, इहे बादशाहीअ जा समूरा निज़ाम ॾिसंदा। जीअं ई बुज़ुर्ग तख़्त ते वेठो त बुज़ुर्ग पहिरियों जेको हुकुम सादिर कयो उहो इहो हुयो त बादशाह खे फ़ौरन गिरफ़्तार करे ऐं हिन खे जेल में विधो वञे ऐं 3 ॾींहंनि खां बाद हिन खे फांसीअ ते लटकायो वेंदो। ईअं ई थियो, सिपाहियुनि हुन खे गिरफ़्तार कयो, छो त हाणे मौजूदा बादशाह उहो बुज़ुर्ग ई हुयो। सो हुन बुज़ुर्ग जे चवण ते उन्हनि पुराणे बादशाह खे वठी जेल में विधो ऐं 3 ॾींहं जॾहिं इन साॻे फ़ैसिले खे गुज़रिया, जेको फांसीअ वारो ॾींहुं मुक़ररु कयो वियो हुयो, उन ॾींहं ते बादशाह खे जॾहिं ॿाहिरि वठी आया त बादशाह छा ॾिठो त मुख़्तलिफ़ क़िस्म जा ताम पकल आहिनि ऐं दस्तरख़्वान सजायल आहे ऐं हेॾां वरी फांसीअ जो फंदो सजायल आहे। सो बादशाह जेको वक़्ती बादशाह हुयो मुर्शिद, उन बुज़ुर्ग चयो त बादशाह तूं सभु मूरनि खाधनि मां ज़रूरु खा, उन खां पोइ तोखे फांसीअ ते चाढ़ींदासीं। बादशाह चयो त मूंखे थोरी देरि खां पोइ तूं ई क़तलु करे छॾींदे ऐं मुंहिंजी त ज़िंदगी तो तबाह करे छॾी, मां त तोखे बादशाह मुक़ररु करे वॾी ग़लती कई, हाणे मूंखे इन्हनि खाधनि सां कहिड़ो मतिलबु, छो त मां थोरी देरि में उहे फाईअ जे फंदे ते लटकण वारो आहियां। हुनजो इहो चवणु हुयो त जेको बुज़ुर्ग हुयो उन जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया ऐं उन बादशाह खे फ़ौरन पंहिंजे सीने सां लॻायो, भाकुर पातो ऐं उहो ताज लाहे उन जे मथे ते रखियो ऐं चयो त तोखे बादशाही मुबारक हुजे। असल में तोखे हीउ सम्झाइणो हुयो त जॾहिं बि इंसानु पंहिंजे मौत खे ॾिसंदो आहे, जॾहिं बि इंसान खे इहा ख़बर पइजी वेंदी आहे त मुंहिंजो मौत नज़दीक आहे, वेझो आहे, त उन वक़्तु इंसान खे ॿियो कुझु बि न आहे वणंदो, हू खाधो न आहे खाई सघंदो। सो असां बि कुझु ॾिठो हूंदोसीं, इन जे करे दुनिया जे तामनि सां पंहिंजे नफ़्स खे राज़ी कोन पिया कयूं। सो दोस्तो ॾिठो वञे त असांजी बि हालत इहा ई आहे, असां मुख़्तलिफ़ क़िस्म जे खाधनि में मसरूफ़ आहियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जे प्रोग्रामनि में मसरूफ़ आहियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जे मजलिसुनि में मसरूफ़ आहियूं, पर अल्लाह जे तरफ़ असांजो को बि ध्यानु कोन्हे। मौत कंहिं बि इंसान खे यादि कोन्हे, पर मौत अटल आहे, मौत हिकु ॾींहुं ज़रूरु अचिणो आहे ऐं उहो वक़्तु मुक़ररु आहे, जंहिं वक़्तु ईंदो उन वक़्त जी असांखे का बि ख़बर कोन्हे। असांखे इहा ख़बर आहे त असांखे तयारी उन जी अॻु में करणी आहे। जे वीडियो वणी हुजे तव्हांखे त शेयर ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾियो। अल्लाह निगहबान।